नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं नौशहर फेरोज़ डिप्टी कमिश्नर ऐं सेक्रेटरी सोशल वेलफेयर कमेटी मोहम्मद ताशफीन आलम जी सदारत हेठि ज़िले मां तेल ऐं गैस हासिल कंदड़ कंपनियुनि पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड ऐं OGDCL पारां ॾिनल रक़म सां ज़िले में जारी तरक़ियाती स्कीमनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास थियो। उन मौक़े ते इजलास खे ब्रीफिंग ॾींदे कमेटीअ जे सेक्रेटरीअ खे ॿुधायो वियो त हिन महिल ताईं PPL ऐं OGDCL पारां ॾिनल रक़म मिलाए करे 89 लख थींदी। डिप्टी कमिश्नर चयो त ज़िले जे उन इलाइक़नि जितां तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि उते जी तरक़ियातीअ लाइ तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमी ऐं ड्रेन जूं स्कीमूं तयारु कयूं वञनि त जीअं उते जी अवाम जी मयार ज़िंदगी बहितर थी सघे। इजलास में तजवीज़ पेश कई वई ऐं भरिया सिटी ऐं लाखा रोड में RO प्लांट लॻाया वञनि, जंहिंजे लाइ डिप्टी कमिश्नर पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त IO प्लांट लाइ जॻह जी चूंड ऐं ॿिया घुर्बल इंतज़ाम कया वञनि, जॾहिं त वेझो तामीर थींदड़ स्कूलनि में फर्नीचर जी फ़राहमी जी तजवीज़ पिणु रखी वई। उन मौक़े ते चूंडियल MPA जी नुमाइंदे सैयद अमीर अली शाह, PPL जे नुमाइंदे मोहम्मद अकरम, रीजनल कोऑर्डिनेटर OGDCL ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशहर फेरोज़।